बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, असांजे हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो जी असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अवां के फ्री में इतला पहुंची सके। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों भाईरो, जुम्मे शरीफ जो मुबारक दिहाड़ो आ, सरवर आलम ताजदार कायनात फख्र मौजूदात सोने महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शाना, अक्सिरू अलैहि सलात मिन यौमिल जुमा। जुम्मे जो ॾींहुं अचे त तव्हां मुंहिंजे मथां घणी सलात पढ़ंदा कयो। हूअं त हर ॾींहं में सलात पढ़जे, हर रात में सलात पढ़जे, हर सुबुह सलात पढ़जे, हर शाम सलात पढ़जे। सलात दिलुनि जो नूर आ, अखियुनि जी थधाण आ। दुरूद दर्द लाहे छॾींदो आ, गम मेटे छॾींदो आ। दुरूद दिल जी तार गुंबद ख़दरा सां जोड़े छॾींदो। उम्मती के पंहिंजे नबी सां कुर्बत ऐं वेझराइप ॾियण वारी शइ दुरूद अथव। अगर चाहियो था त अल्लाह राज़ी थिए त दुरूद पढ़ो। अगर चाहियो था त मदीने वारो साईं राज़ी थिए त दुरूद पढ़ो। अगर चाहियो था त तव्हांजे रिज़्क में, इज्जत में, माल में, दीन में बरकतूं पवन त दिलबर नबी ते सलात घणी पढ़ो। दुरूद दर्दन जी दवा आ, मर्ज़न जी शफा आ। दुरूद अल्लाह जी रज़ा आ। दुरूद मालिक करीम जे रहमत, बरकत, अता ऐं सखा जो हकदार तव्हां खे बणाइण वारो। हजार वज़ीफ़ा आहिनि, हजार विर्द आहिनि, पर दुरूद जहिड़ो ॿियो को विर्द वज़ीफ़ो आहे। हमेशा दुरूद पढ़णो आहे, हर वक्त दुरूद पढ़णु खपे। जेतिरो वक्त मिले दुरूद पढ़ो। पर जुम्मे शरीफ जो ॾिहाड़ो साईं जन ताकीद फरमायो आहे त जुम्मे जे ॾींहुं मूं ते घणी सलात। छो
फ़इन्नहु यौमुन मशहूदुन तशहदुहुल मलाइका, जुम्मे जो दिहाड़ो मशहूद दिहाड़ो आ, इन दिहाड़े में फरिश्ता धरती ते पखड़जी वींदा आहिनि ऐं जेकी बि दुरूद पढ़ण वारा आहिनि उन्हनि जा दुरूद खणी ऐं दिलबर मुहम्मद जे हुजूर में तोहफे जे तौर ते पेश कंदा आहिनि। हबीब घुमंदे हलंदे खानगढ़ शरीफ जे पासे में वियासीं, दरगाह करमाबाद में पहुतासीं, तुंहिंजे आशिकनि जो इज्तिमा लॻो पियो। हड़नी गरजी तो ते सलात पे पढ़ी, वे फरिश्ता एक तोहफे जी सूरत में यो दुरूद खणी हबीबन जी बारगाह में पहुंचाइन था। जेडी मल सोना हबीब यो तोहफो पहुंचे थो त पाण कबूल फरमाइन था। ऐसा ही फरमाइन था त मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ्तर आ। छा आहे ॻाल्हायो? नूर जो दफ्तर आ। मुंहिंजा जेके बि उम्मती मूं ते सलात दुरूद पढ़नि था, मां उन दफ्तर में उन्हनि जो नालो लिखी छॾियां थो। जब हमारे ये दुरूद मेरे आका की बारगाह में पहुंचते हैं तो आका फरमाते हैं मेरे पास एक नूर का दफ्तर है, जिस दफ्तर के अंदर मैं उन लोगों के नाम लिख देता हूं जो मुझ पर दुरूद पढ़ने वाले। क्या ये कोई मामूली बात है कि आपका नाम हुजूर की दरबार में पेश हो और हुजूर अपने दफ्तर में तुम्हारा नाम लिख दे? छा था चो करमाबाद अचण वारो, छा पंहिंजो नालो सोने नबी जे दफ्तर में लिखाईंदो? लिखाईंदो नालो त पोचो गरजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा सोना हबीब फरमाइन था त जुम्मे जो मशहूद दिहाड़ो आ, फरिश्ता गली गली नगर नगर शहर शहर हाजिर थींदा आहिनि, तव्हांजा दुरूद तोहफे जे सूरत में खणी मूं वटि ईंदा आहिनि। पर बी रिवायत में आ त जेकॾहिं को सिक मां मोहब्बत मां सलात पढ़े थो, उन्हें जे चपन मां आवाज निकरन था, ये आवाज गुंबद खदरा में मदीने वारो साईं पाण ॿुधे थो। फरिश्ता भी पहुंचाइन था, जिए उहे भी गवाह रहन, शाहिद रहन तवांजे इने नेक अमल जा, मलाइक शाहिद बणजन। पर ॿुधण जे लाइ मुंहिंजो सुहिणो हबीब पाण दुरूद ॿुधे भी थो। साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हींअर त असांजा दुरूद ॿुधो पिया, पर जॾहिं तव्हां दुनिया तां परदो करे वेंदो, जॾहिं तव्हां मज़ारे अनवर में जलवगर थींदो, हबीब पोइ असांजा दुरूद ॿुधंदो या न? पोइ असांजूं सलातूं तव्हां ताईं पहुचंदियूं या न? साईं फरमाइनि था हा हा, जीअं हींअर ॿुधां थो वफ़ात खां पोइ बि ईअं तव्हांजा दुरूद ॿुधंदुसि। सुभान अल्लाह। फ़इन्न नबी अल्लाह हय्युन युरज़क़, बेशक अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में भी ज़िंदा हूंदो आ, उन्हें के रब वटां रिज़्क़ रोज़ी भी ॾिनी वेंदी आ। फ़इन्न अल्लाह
हर्रम अलल अर्द अनता कुल अजसादल अंबिया। धरती जे मथा रब हराम करे छडियो आ, जमीन नबियन जे जिस्मन के न खाईंदी आ, मिट्टी उनन जे बदनन के नुकसान न पहुंचाईंदी आ। अल्लाह जा नबी जी ज़ाहिरी जमीन ते ज़ाहिर ज़हूर जिंदा हुंदा आहिनि, तीअं पंहिंजे मज़ार में पंहिंजे कब्र में भी हयात जिंदा मौजूद हुंदा आहिनि। हबीब फरमाइनि था तव्हांजा दुरूद हींअर बि ॿुधां थो, मज़ार में पहुचण खां पोइ बि तव्हांजा दुरूद ईअं ई ॿुधंदुसि। ए उम्मतियो जॾहिं जुमे जो ॾियारो थिए त इन ॾियारे ते मूं ते घणी सलात घणो दुरूद पढ़ंदा कजो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैहि या सुने हबीब जी हदीस आ। साईं फरमाइंदा जेको मोमिन बानो जुम्मे जे दिहाड़े ते 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े। घणा भेरा? 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े। क़यामत जे दिहाड़े में एतिरो मूंखे वेझो हूंदो जो उन जो कुल्लो मुझे कुल्ले सां गसंदड़ हूंदो, एतिरो मूंखे करीब हूंदो। सुभान अल्लाह। भाईरो छा चाहियो था तव्हांखे मदीने वारे जो कुर्ब नसीब थिए? केड़ा केड़ा चाहियो था? खपे कंहिंखे दौलत खपे, कंहिंखे पैसो खपे, कंहिंखे कुर्सी खपे, पर हिन आशिकन के मोहम्मद मिठो खपे। मदीने वारे जो प्यार खपे, हुजूर जो कुर्ब खपे, लजपाल नबी जी वेझड़ाई खपे। खपे या न खपे? जंहिंखे खपे सो दिल सां पढ़े, पंहिंजी दिल वारी तार ज़बान सां जोड़े पहुचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों अज भी सोना हबीब असां जे सलातुन के पंजे पाक कन्नन सां ॿुधी रहिया। जे तुझो आवाज तुझे महबूब जे कन्नन ताईं पहुचे ऐं तू अञा भी चुप कयूं वेठो हुजी त तुझी केड़ी मोहब्बत चए। अगर जे मदीने वारे सां सच्ची मोहब्बत थई त दिल खोले पढ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। दोस्तों इमाम नबहानी तो लिखे ते एकड़ो मानू काबे जो तवाफ पियो करे। सुभान अल्लाह। अल्लाह जे घर जो बैतुल्लाह जो तवाफ पियो करे। तवाफ करे पियो पर कदम कदम ते सोने नबी ते सलात पढ़े पियो। सजो ॾींहुं तवाफ कई पर सजो ॾींहुं दुरूद ज़बान तां खुटुस न। कदम कदम ते विख विख ते सलात पढ़ंदो रहियो। वली सगोरे चयो त मूं आखिर चयो मां सब दुआउनि जी कबूलियत जो हंध
जेका हिते दुआ घुरबी आसा अगामी पवंदी आ तू पीप का दुआ घुर तुझू जरूरतूं आज तू यूं पियो को सवाल ही न तो करी रुके दुरूद तो पड़ी पियो चियदा बी का दुआ मुखे हाणे डाई नथी अचे बस मुझे ला दुरूद काफी आ छो त दुरूद जा फायदा मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि छा ॾिठो थी भला मूंखे ॿुधाईंदे जी हा ॿुध त ॿुधायां असांजो काफ़िलो हज ते निकितो ॻोठ जा इलाइक़े जा माण्हू गॾिजी काफ़िले जी सूरत में यमन जे मुल्क मजा मंज़लू कंदा मदीने पाक ॾे अचूं पिया रस्ते में मुंहिंजो पीउ बि मूंसां गॾु हुयो मुंहिंजो अबो बीमार थी पियो कुराड़ो वॾी उमिरि वारो रस्ते में सफ़र कंदे बीमार थी पियो अहिड़ी बीमारी थी जो हलण घुमण बंद थी वियुसि काफ़िले वारा तरसी पिया ठीकु थिए त गॾिजी हलूं हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं तरसिया पर पीउ जी तबियत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी वई ॾींहों ॾींहुं उन जो कमज़ोरी वधंदी वई ठीक न थियो काफ़िले वारनि जो भई हाणे हज जा ॾियारा वेझो आहिनि असां तुंहिंजे पीउ जे लाइ वेही त कोन रहंदासीं या त असां सभिनी सॼे काफ़िले जो हज निकिरी वेंदो हलियो पो सॼे काफ़िले वारा मूंखे मुंहिंजे पीउ खे उते ऋण में अकेलो छॾियूं हलिया विया पीउ बीमार मां मुसाफ़िर काफ़िलो हलियो वियो अकेलड़ा उन्हें झंग में उन्हें बर में अकेला रहिजी वियासीं परेशानी जो आलम न दवा न डॉक्टर न तबीब न साथी न रड़ ॿुधण वारो न दाह ॿुधण वारो उन्हें ऋण में हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो पीउ जी तबियत ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी वई आख़िर 3 ॾींहं ते अबो वफ़ात करे वियो परदेस में पीउ गुज़ारे वियो हाणे त वधीक दुख थी पियो हिक अबे जी जुदाई जो सदमो वरी हिन खे पूरियां कीअं कब्र कीअं कोटियां कफन किथों आणियां गुस्ल कीअं ॾियां इन परेशानी में पंहिंजो कपिड़ो पीउ जे लाश जे मथां विधुम पीउ जो लाश रखियो आहे परेशानी में वेठो आहियां पुट परदेस ॾाढो परदेस में अकेलाई में वरी जे अबे जी या दुख सदमो अची वने ची हाणे इते रोआ वेठो दिल चायो अबे जो चेहरो ॾिसां कपड़ो जो हटाया त पीउ जो चेहरो सूअर जो चेहरो इंसान मजाउन जी सूरत खिंजीर जी बनजी वई हाणे त वधीक दुख दिल के सदमो रसियो हाणे छा कयां काॾे वञां कंहिंखे दाह ॾियां इन परेशानी जे आलम में इन गम जे आलम में ॿी का बाहर वसीलो नज़र न आयो मुंहुं कयुमि मदीने पाक ॾे जेको गरीबन जो गमख्वार जेको मिस्कीनन जो मददगार जेको हीनन जो हमराह जेको उम्मत जे लाए बिल मोमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे मथा वडी शफकत वारो वडी बाझ वारो नबी आ उम्मतीअ के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे है उम्मतीअ के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे सॾु करे त सजणो जियो जियो चवे वेचारन जो चारो जेको सारे जग जो सहारो वो खोट मदीने वारो वो पर
जेको सारे जगह जो सहारो वो साईं मदीने वारो। जॾहिं दुख अॻियनि ते ईंदा मदनीअ जो वसीलो वठंदा बेड़ा बुॾल तनी जा बि तरंदा क़ुरान में अहिड़ो इशारो जेको सारे जगह जो सारो साईं मदीने वारो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह। जो परदेस में भी का बाहर नाहे वसीलो नाहे वठी सड़ड़ा कयम मदीने वाले भी रखे तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जाम बड़ी दो घुट पिला दे साकिया अखियां दे जाम चो बैठे तृष्णा काम बड़ी देर हो गई दर पे खड़ा गुलाम बड़ी मुजादा कदे वडेरे जे ग्यार न हुंदे कदे अब्बे जे ग्यार न हुंदे कदे अम्मड़ जे ग्यार न हुंदे कदे भाइरन जे ग्यार न हुंदे पर कदे त मदीने वाले जे ग्यार रोई कदे त सुने लजपाल नबी के बिस्क मसर नो करे महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो धारिया तथिया दुश्मन पंहिंजन भी ज़ायो तुझी तांग में तड़पा थो करे मिठड़ा मेरे नजर तो कदे सखी के खाली न वरायो मुझा दोस्तों जे तो मुसलड़ा वठी कया हबीबन करीमन के ये सदी दे घोड़ा गाड़ी दे उते ही ऋण में रेगिस्तान में निंड अची वई अख लगी वई अञा अख लगी आत हसनैन जे नाने जो दीदार नसीब अञा अख लगी आ फातिमा ज़हरा जे बाबा साईं जो दीदार नसीब रब करे शरिया रण असा के बनाए रब करे शर असा जी भी यादा वरना जी वने अल्लाह करे शर असा सबनी के मदीने वाले जो दीदार थी वने जदो सोना हबीब जलवा कर जाइन हबीबन जे पाक चेहरे के दिसी मुझा दुख लही विया साईं फरमाता छो एडा सड़ड़ा गया छो इतरो परेशान है या रसूल अल्लाह
पीउ बीमार गुज़ारे वियो, काफ़िलो हज ते निकिरी वियो, ऋण में रहिजी वियुसि, इन परदेस में अबो विछड़ी वियो, वफ़ात करे वियो। वरी उन जी सूरत नापाक जानवर वारी बणजी वई, दुखन में दुख अची विया। हबीब बी का बाहर नज़र न आई, तने तव्हां के सॾड़ो कयुमि। साईं फरमाइनि था हाणे गम न कर, तुंहिंजा दुख लाहिण जे लाइ असीं पहुची विया। हबीबन मुझे पीर जे लाश ताईं कपड़ो हटाए पंहिंजो हथ मुबारक फेरियो आ त सूरत इंसान वारी थी पई ऐं सूरत चेहरो चिमकण लॻो, बदन मां खुशबू अचण लॻी। जेके लजपाल नबी जो हथ लगी वने त छा तो साईं फरमाइनि था हाणे गम न कर, हिन जे गुस्ल कफन दफन जो इंतजाम असीं था कयूं। महबूब करम त कयो पर ॿुधायो त हिन ते कीअं करम नवाज़ी थी। साईं फरमाइनि था त ही गुनहगार हुयो, बदकार हुयो, पर हिन जी हिकड़ी खूबी हुई जेका मूंखे वणंदी, जो रोज़ानो मुते 200 भेरा दुरूद पढ़ंदो हुयो। बराबर गुनहगार हुयो, पर हिन जो दुरूद मूं ताईं पहुचंदो हुयो। हिन जे दुरूद पढ़ण जे सदके असां हिन सां महिरबानी करण आया। हबीब भला हिन जी जो ही सूरत मटजी नापाक जानवर वारी थी वई, हिन जो ॾोह केड़ो हुयो जंहिंजे करे हिन जी हीअ सूरत मटी आ। साईं फरमाइनि था ही ॿिया त गुनाह घणा हुयसि, पर ही व्याज खाईंदो हो, व्याज ही व्याजी हुयो, ही शराब पींदो, शराब पीण जे करे, व्याज खाइण जे करे हिन जी सूरत खंजीर जी बणजी वई, शिकिल नापाक जानवर जी बणजी वई। पर हिन जी इहा खूबी हुई जो रोज़ानो मूं ते दुरूद पढ़ंदो, उन दुरूद जे सदके हिन सां जो महिरबानी करण आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन हथ मुबारक फेरियो आ, सूरत रोशन बणजी वई आ, अख खुली वयसि, सुजाग थियो त वो ऋण रेगिस्तान और को मुश्क जी खुशबू हुई पई हर पासे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जेमल पीउ जे चेहरे तां वञी कपड़ो लाथई त चेहरो चोटी जे चंद्र वांगुरु चिमके सिपियो। जियां ॾींहुं थियो सिजु बुरियो त हेॾो माण्हू आया, गुस्ल जो सामान, पाणी, कफन बि हथनि में ऐं कब्र खोटण जा औज़ार बि हथनि में। मयत किथे आ? हिन जो कंहिंजे लाश जी था पुछो, चई त जेको परदेस में गुज़ारे वियो आहे उन जो लाश किथे आहे? कि तव्हां केरु आहियो, कंहिंजी चवण सां आया आहियो? चई असां हितों को हेतिरा महल परे ॻोठ आहे, उन ॻोठ जा रहवासी आहियूं। राति जो असां सारे ॻोठ वारनि खे आवाज़ थियो, मदीने वारे जो दीदार थियो, आवाज़ थियो त वञो परदेस में मुसाफ़िर गुज़ारे वियो आहे, उन जो गुस्ल कफन दफन जो इंतजाम वञी कयो। मोहम्मद अमीर जो हुक्म मिलियो आहे, असां लाश जे लाइ वेझारण जो सामान, कफन दफन जो सामान सभु खणी आया आहियूं। पाण न आया आहियूं, असांखे मदीने वारे मीर पाण मोकिलियो। सुभान अल्लाह। हयात आहे हुजूर मुंहिंजो, सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा, सदन में साणी थिए उन्हीअ सां, सदन में साणी थिए उन्हीअ सां,
पिरत मां कई जे पुकार आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अकड़ने जो ठारो आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने सुभान अल्लाह मुझा दोस्तो गुस्ल थी वियो जनाज़े नमाज पढ़जी वई दफन जो इंतजाम भी थी वियो हाने उन्हने भला भलो घोड़ो दिनो चो हल त असां सां के मक्के पाक पहुंचाई काफलो अन्या रस्ते में हुयो काफलो मक्के पहुतो न हो मां अग मक्के पाक पहुची से हाने विख विख ते सलात तो पड़ा जो सलात जा उए नफा मु पंजे अखिन सां तने तो चवा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या बराबर तमाम मसरूफ आयो कमन कारण वारा व्यापारी आयो हारी आयो जमींदार आयो ऑफिसर आयो बराबर मशगूलियूं पर मुझी हिकड़ी तवा सभिनी के गुजारिश मुझो हर तवा सभिनी के कबूल कंदो रोजानो थोड़ो टाइम कड़ी 313 बेरा सोने नबी ते रोज सलात पढ़ंदा कयो रोज दुरूद पढ़ंदा कयो पंजे बिस्तरे जे सेरांदी का तस्बीह टंगे चयो मता विसरी वने गाल तस्बीह दिसंदो त याद ईंदी सुमण का अग में 313 भेरा दुरूद पढ़ी पो सुमंदा कयो मुझा दोस्तो हिकड़ी रात एड़ी इंदी तवा सुमंदो त मदीने वारे जो दीदार थी विंदो जने मौत इंदो जने इज़राइल साह कढण जे लाए इंदो ओडी मल मदीने वारो मीर तवादे सामू हुंदो ओ दुरूद पढ़ण वारा अज ईमान सा लाडाने ॾियण जे लाए मां मोहम्मद अची वियो आहियां ओ मरण जे वेले मिठड़ो मोहम्मद मुझो बुथिंदो मेहमान मरण जे वेले मिठड़ो मोहम्मद अल्लाह मुझो सुनो थींदो मेहमान कलमो पढ़ाए पार कंदो अची मदनी थींदो मेहरबान कलमो पढ़ाए पार कंदो छा या मुझी सलाह ताके वणी छा मुझो अर्ज ताके कबूल पियो के कबूल पियो हर फकीरानी हर मुस्तफा जो आशिक ऐं आशिकानी सभिनी वट तस्बीह साण हुजे जन आहे सो ॾेखारे मुझे तस्बीह आहे ता बस थोड़न वटा
ईंदड़ जलसे ते आयुस मां चेक कंदुस त के वट तस्बीह आहे के वट ना आहे ये तस्बीह पाण सा गड हुजी इया ये विसरी गाल थी वने न तस्बीह ते नजर पवंदी त याद ईंदो त मां करमाबाद में को वायदो करे आयो आहियां मां के शे जो इकरार करे आयो आहियां ये तस्बीह हुंदी त तवा के याद ॾियारींदी हां इहो तव्हां जे दुखन गमन परेशानियुनि जे लाहिण जो इलाज सजण हूंदो आहे त सजण पंहिंजी सलाह ॾींदो आहे न हां खुदा जो कसम अब्बो बि तोखे अहिड़ी सलाह न ॾींदो अमड़ बि अहिड़ी सलाह न ॾींदी जहिड़ी फ़क़ीर तोखे सलाह थो ॾे ही ख़ैर ख़्वाही जी सलाह तुंहिंजे दुनिया जो बि फ़ाइदो तुंहिंजे आख़िरत जो बि चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बस चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या हिकड़ी बी सलाह विझणी आ मञंदो जी बी सलाह इहा है त रोजानो 200 भेरा बदतस्बियों कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा दोस्तों साईं फरमाइन था जद्दू ईमानकुम बिकौलि ला इलाहा इल्लल्लाह पंजे ईमान के ताज़ो कंदा कयो ईमान के ताज़ो इहो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ताजो ईमान ताज़ो साईं फरमाइन था जेको हिकड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह तो चवे रब ने जा 4000 कबीरा गुनाह बख्शे माफ करे सुभान अल्लाह के मुझे सोने दस्तगीर जा मुरीद बैठा है पीरन के पीर जा मुरीद बख्त वारो ही जो कादरी सिलसिले में आई केड़ो भी पीरा कैसा भी बेअता ही बख्त वारो आई जो तू अल्लाह वारन सा निस्बत रखण वारो ही मुझो मकसद यो ना है त को मुझा मुरीद थियो ना जेजो भी मुरीद आई रब तो के शाद आबाद रखे भाग वारायो उए जंजी निस्बत भर चुंडी शरीफ साए हजरत किबला साईं अब्दुल खालिक मद्दजिल्लहुल आली मुझा दोस्त बहन मुझा साईं बहन जंजी निस्बत भर चुंडी शरीफ साए वक्त आता जो भाग आ केंजी निस्बत कंबर वारे साईं सा केंजी निस्बत रोजे धणी सा केंजी निस्बत ते सोहू शरीफ वारन सा जे पे अल्लाह वारे सा निस्बत थई त मुर्शिद जरूर सबक दिनो हुंदी इहो सबक एड़ो आ कादिरुन नक्शबंदियुन चिश्ती सोरवर्ती हड़मी सिलसिलन जो सबक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाइण था जेको इहो कलमो पढ़ंदो आ रब ने जेला जन्नत जो दरवाजो खोले छॾींदो आ। पुट ॾिसो न हीअ मिसाल टेबल पई आ सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां ॾिसंदो त धूड़ जमी जी घर हूंदो आहे न उनखे रोज़ानो माई वेचारी बुहारो ॾींदी आहे किन किचरो जमा थी वेंदो आहे थींदो आहे या न कपड़ा पातल आहिनि हिकिड़ो ॾींहुं पायो ॿिए ॾींहं ते मेरा थी वेंदा इनखे बि धोइणो पवंदो आहे। पुट जीअं ही शयूं मेरियूं थी थियूं वञनि न आईनो आहे न उन आईने खे रखो थोरी देरि खां पोइ कलाक ॿ गुज़रंदो त उन ते तव्हांखे धूड़ नज़र ईंदी। 2 ॾींहं 4 ॾींहं गुज़री वञनि चङो भलो आईनो मुंहुं नज़र पियो अचे पर 2 ॾींहंनि खां पोइ उन ते लट अहिड़ो चढ़ी वेंदो जो कुझु बि नज़र आहे कन न। हाँ मुंहिंजा दोस्तो त दिल ते बि लट चढ़ंदा आहिनि दिल ते गुनाहनि जी मेर चढ़ंदी आहे कलप कटजी मेरो थी कतलो थी वेंदो आहे मुंहिंजा त वो ज़ाल बुहारी ॾींदी आहे कपड़नि खे साबुण हणंदी सर्फ हणी धोईंदी आहे पर दिल जो साबुण दिल जे धोइण जो औज़ार अथव कलमो ला इलाहा इल्लल्लाह। जिनमल तव्हां वेही ॾिसो न ज़िक्र करे पर माना जे ख़्याल सां जिनमल चओ ला ओॾीमल इहा नियत ख़्याल इहो हुजे ला इलाहा को मुंहिंजो महबूद नाहे ज़बान सां लफ़्ज़ चओ दिल में माना जो ख़्याल रखो ला इलाहा को मुंहिंजो महबूद नाहे इल्लल्लाह हिक अल्लाह माना जो ख्याल रखे तस्बीह कंदो न तांजे दिल जी दुनिया मटजी ता वनी अज ही आजमाए पर अल्लाह करे ता की गाल याद पिए मजलिस जे पारों पुरानो यार पे इंतजार में बीठो आ त हितो निकरे त वरी ये गालियूं विसारा समझो न पुरानो जाए जम जो यार इब्लीस शैतान इस्तावज़ अलैहिम शैतान फअंसाहुम ज़िक्रुल्लाह जदे शैतान केते गालिब थींदो आ न सवार थी वेंदो आ न उने का अल्लाह जो ज़िक्र विसाराए छॾींदो आ जे रब जो ज़िक्र छॾियो यो शैतान जे टोले जो शैतान जी जमात जो बणजी वेंदो आ जेको ज़िक्र कंदो आ इहो रहमान जे टोले जो बणजी वेंदो आ। हाने छा था चओ त तव्हां रहमान जे टोले जा थींदो या शैतान जे टोले जा जेके रहमान जे टोले जा थींदो हथड़ो त मथे खणो अल्लाह कंदो सदाई खुश हूंदो मुंहिंजा दोस्त हे टोला न बनायो दे कादरी है नक्शबंदी है फलाणे पीर जो मुरीद है फला असा सब हिक आहियूं असा सुन्नी सब हिक आहियूं जेके भी या रसूल अल्लाह चवण वारा टोलो आ वो जेको शैतान वारो टोलो आ जेको बेअदबन वारो टोलो आ गुस्ताखन वारो टोलो आ नबी दे शान जो मुनकिर टोलो आ इहो शैतानी टोलो आ इने का हट परे बाकी सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा सभई रहमान जो टोलो। हां तू केड़े टोले में वेंदो शैतानी टोले में या रहमानी टोले में सची दा चओ पो यो सबक याद दियंदो हां रोजानो 2 तस्बीहूं कलमे शरीफ हर मणीअ ते चवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिन मन तस्बीह पूरी थी नी चवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह रोजानो 11 तस्बीहूं माना 1100 अल्लाह जो जिक्र इस्म ज़ात अल्लाह 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 अल्लाह
फरमायो अल्लाह। रब फरमाइंदो जी चवाए जी चवाए जी चवाए जी 70 घणा बेरा तू हिकड़ो भेरो रब के सदींदो ही रब 70 भेरा जी जी जो जवाब दींदो आ। पो एड़े कुर्बदार करीम के याद कजे या न कजे सडड़ो कजे या न कजे छाता जो तांजी दिल छाती चवे हां ओ मुजादा जेको अल्लाह जो इयो जिक्र इस्म जात जो कंदो आ उन्हें जो नालो अल्लाह दे दोस्तन में लिखजी विंदो आ। इस माता के एड़ो नुस्खो तो बुधायूं वणा जो तवा जो नालो वलीयन खुदा जे प्यारन की लिस्ट में रखे। सुस्ती न कयो ग़फलत न कयो कोताही न कयो बेहिम्मत न बणजो चंगे कम में ढराई न कयो इए न जो सुभाणे का वठी जुमे जुमे का वठी न जेको करणो आ सो अज ही शुरू कर। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया हलकल मुसव्विफून मुसव्विफ मानू हलाक थी व्या बर्बाद थी व्या। मुसव्विफ कील मल मुसव्विफून या रसूल अल्लाह असहाबन जो सही मुसव्विफ केर हैं के हलाकी बर्बाद थिया। हबीबन फरमाया अल मुसव्विफ मन यकूल सौफ अफअल सौफ अफअल सौफ अफअल। मुसव्विफ उन्हें के सरबुआ जेके चंगी गाल चबा है ये कर हां हाने कंदुस सुभाणे कंदुस परिया कंदुस जेको इए तो चवे त हाने कंदुस सुभाणे कंदुस यो मुसव्विफ आ यो हलाक थी वियो इन जी आ सुभाणे ईंदी कोन मौत पहुंची। समझो गाल जी न पंजी आयो या ग़फलत न कयो सुस्ती न कयो चंगे कम में चाक चो बंद होजो हिम्मत सा होजो रब जे जिक्र करण में नेकी जे कम में जेतरा तवा मुस्तइद हुंदो एतरो अल्लाह तवा जा दर्जात बुलंद फरमाए। मुझो सोनो हबीब मेराज ते वियो जिते न को अग वियो न को पोए वनी सके जेको मकाम तुझे मुझे लजपाल नबी के रब दिनो। सवा लख नबी मस्जिद अक्सा में रह जीव्या मदीने वारो मीर सबनी का मथे हलियो। मुझा दोस्तों हड़ई नूरी मलाइक सिदरतुल मुंतहा ते रह जीव्या पर मदीने वारो मीर अन्या मथे हलियो। तांजो हुजूर अर्श मुअल्ला ते आया अर्श रब जो अर्श अल्लाह जो जलवगाह तजल्ली गाह रब जिया। साईं फरमाता अर्श मुअल्ला ते पोत से हबीबन जा कदम अर्श ते जिस्म अन्या मथे। साईं फरमाता जने अर्शे मुअल्ला ते पोतुस रायतु रजुलन मुगीबन फी नूरिल अर्शे। हिकड़ो मानू डिठुम जेको अर्शे मुअल्ला ते मुखे नजर आयो अल्लाह जे अर्श ता नूर वसे पियो उन्हें नूर जे में अंदर वहजे पियो। अल्लाह हित अजीब खुशबख्त मानू आ जेको अर्शे मुअल्ला जे नूरत सा वहजी रहियो। मुंह पुछो जिब्रील ही नबी वा कि न से नबी नाए ओ जिब्रील ही रसूल आ कि न से रसूल नाए। जिब्रील ही वली वा कि या रसूल अल्लाह ही शख्स जेको आ सो नबी नाहे शहीद नाहे मलाइक नाहे फरिश्तो नाहे तुझी उम्मत जो हिकड़ो तुझो गुलाम। जिब्रील को हिनके हेडो बड़ो मकाम कीअं मिलियो आ हेडो दर्जो हिनके कीअं मिलियो आ। जिब्रील तो चे या रसूल अल्लाह
हिन माण्हू के अंदर बखूबियूं हुयूं ये बगालियूं रब के वणियूं आहिनि जो रब इनके इन मकाम ते फाइज कयो आ जिब्रील हिन जूं कहिड़ियूं बखूबियूं रब के वणियूं आहिनि मां वञी पंहिंजे उम्मत के ॿियनि के बि ॿुधायां उहे बि इहे अमल कनि त मन मुंहिंजो हर उम्मती इन दर्जे ते पहुचे जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन में बखूबियूं हुयूं हिकिड़ो कल्बु मुअल्लकुम बिल मसाजिद हिन माण्हू जी दिल मस्जिद सां जुड़ियल हुई मस्जिद सां मोहब्बत हुयसि कमकार लाइ वांदो थींदो टोड़ंदो मस्जिद रे मस्जिद में वेहंदो इबादत कंदो ज़िक्र कंदो नमाज पढ़ंदो वरी ॿी नमाज जे इंतजार में मस्जिद में वेठो हूंदो मस्जिद सां दिल लातई रब अॼु इन मकाम ते पहुचायो ॿियो हिन जी खूबी इहा हुई जो राति ॾींहुं सुबुह सां शाम हिन जी ज़बान अल्लाह जे ज़िक्र में आली हूंदी हुई उथंदो वेंदो राति जो ॾींहं जो सुबुह शाम चवंदो अल्लाह लिसानुहु रद्बुन मिन ज़िक्रिल्लाह इन जी ज़बान रब जे ज़िक्र में आली हुई सुबह शाम सुकंदी न हुयसि आली हुई माना ज़बान रुक भी न हुयसि पियो ज़िक्र कंदो हिकड़ो मस्जिद सां दिल ॿियो अल्लाह जे ज़िक्र ते पाबंदी इन ॿिनि शयुनि हिन मर्द खे इन मकाम ते पहुचाए छॾियो पोइ महर तव्हांखे बि इहो मकाम खपे या न खपे जी गबोल तव्हांखे बि खपे या न खपे करम इबादत करण वारो मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं अमड़ियूं तव्हांखे बि इहो मकाम ऐं दर्जो घुर्जे या न घुर्जे जे घुर्जे त अल्लाह जो ज़िक्र घणो कयो रब जे नाले सां मोहब्बत रखो जेको ज़िक्र कंदो आहे उनखे रब विलायत जो ताज पहिराईंदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साईं फरमाइनि था मेराज वारी रात जन्नत घुमियुस बेहश्त ॾिठुम जन्नत जे अंदर ही घुमा पियो तफसमे तो खशखशत अमामी पंजे अगियों जुत्तीअ जे खड़कण जो आवाज ॿुधुम पुरानी जुत्ती हूंदी आहे न फाटल माण्हू पाए हीअं हलंदो आहे त जुत्ती आवाज कंदी आहे खड़खड़ कंदी आहे थींदी आहे या न जुत्तीअ जो आवाज ॿुधुम मूं पुछो जिब्रील ही छा जो आवाज आहे या रसूल अल्लाह ही तुझे आशिक बिलाल जे हलण जो आवाज बिलाल हलंदो आहे मक्के जे गलीअ में उन जे जुत्तीअ जा खड़काट जन्नत में ॿुधण में ईंदा आहिनि जे बिलाल के काफर उम्मिया बिन खल्फ जो गुलाम हुयो उम्मिया मारू कढंदो हुयुसि टांटन ते सुमारींदो हुयुसि पेरन में रस्सी ॿधी मक्के जे घिटियुनि में कहलाईंदो हुयुसि बिलाल मोहम्मद जो दर छॾींदे या न मुस्तफा जी गुलामी छॾींदे या न बिलाल चवंदो अहद अहमद अहद अहमद अहद बिलाल चवंदो ओ उम्मिया मार जेको मारणो थई ईज़ा वॾे जेके ॾियणा थई सख़्तियूं कर जेके करणियूं थई पर मां त दिल पंहिंजे दिल पर मोहम्मद खे ॾेई छॾी आहे हज़ारनि गमनि
में दिनुम मुस्कुराए सजन ताई सिरड़ो छड़ियो थमे सहाए सजन ताई सिरड़ो छड़ियो थमे सहाए हजारन गमन में दिनुम मुस्कुराए सजन ताई सिरड़ो। सुभान अल्लाह। ही ओ बिलाला मोहम्मद जो गुलामा हलंदो मक्के में आ पर जुत्ती जा खड़का जन्नत में मुदबा। साईं फरमाइंदा हिकड़ी माड़ी ठम जन्नत जी जेका शीशे मां ठहियल हुई। छाजी शीश महल ॾिठो मूं चो ही शीशे जी माड़ी कंहिंजे लाइ या रसूल अल्लाह ही उन तव्हांजे उम्मती जे लाइ रब शीश महल ठाहियो आहे जेको माण्हुनि खे मानी खाराईंदो आहे। खाइण त सद भई सिखियायो पर खाराइण सिखो। मुझो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद वारो सोनो गौसे आजम तो फरमाए त मानू भली मानी खाई खुश थींदा आहिनि असां भलो ताम ॿियनि खे खाराए खुश थींदा आहियूं। दस्तगीर जा मुरीद खाइण सिखियो ही पर खाराइण बि सिखो। ये माड़ी जन्नत जी उन्हनि जे लाइ लिमन अतअमत आम वताबल कलाम जिंजो गाल्हाइण जिंजो आवाज नरम आ मिठो आ पाकीज़ा आ जेको सुठो गाल्हाईंदो या माड़ी उन्हे जे लाइ रब ठाही। पुट गाल्हायो त मिठो गाल्हायो पाक गाल्हायो सुठो गाल्हायो कंहिंजी दिल न रहड़ियो कंहिंजा कन न खरड़ियो कंहिंजी दिल न दुखायो कंहिंखे गार ॾियणो गिला करणो लानत करणो मलामत करणो बुरा लफ्ज़ ॻाल्हाइणो खटिया लफ्ज़ ॻाल्हाइणो ये मुंहिंजा दोस्तो मोमिन जो शान नाहे। मोमिन जे ज़बान ते कुथा लफ्ज़ न ईंदा आहिनि ग़लत ॻाल्हियूं न ईंदियूं। मोमिन गाल्हाईंदो आ त मिठो ऐं नरम गाल्हाईंदो आ। दुनिया में जेतिरा बि झेड़ा आहिनि उन जो बुनियाद ज़बान अथव। समझो था न आहे तिया नंढड़ी पर जीअं ॾिसो तीली हूंदी आहे न हिकड़े वण के चीरे उन मां तीलियूं ठाहियो त हज़ार तीलियूं बणजी वेंदियूं पर हिकड़ी तीली खणी हीअं जो ॿारियो त लखे वणनि खे साड़े आहे। ही ज़बान बि तीली वांगुर आहे। के माण्हू इने खे यो पंहिंजो बारूद लॻायूं था वठनि जिथों था लंघनि त बाहि मचाईंदा था वञनि फितने जी बाहि भड़काईंदा था वञनि पिया। तव्हां फितने जी बाहि भड़काइण वारा न थियो तव्हां सुलह वारा अमुन वारा सुकून वारा ॿियनि खे ठाहिण वारा ॿियनि खे विढ़ियलनि खे ठाहिण वारा बणिजी वञो। हिकिड़ा वेढ़ाइण वारा ॿिया जोड़ण ऐं ठाहिण वारा। फ़ैसिलो कयो तव्हां कहिड़े धुर में वेंदव। हाँ बुर बुर छेड़ा जंग मचे है ना साईं फरमाइनि था ही जन्नती माड़ी उन्हनि जे लाइ जेके नरम मिठो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि गंदो ऐं कुंदो न ॻाल्हाईंदा आहिनि। माड़ी जन्नत जी उन्हनि। साईं फरमाइनि था हिक जाइ ते आयुसि त जिब्रील अमीन मूंखे ॿ प्याला ॾिना। हिकिड़े प्याले में खीर हुयो ॿिए प्याले में शराब हुयो। ॿिन्ही प्यालनि खे ॾिठो ऐं मूं खीर खे क़बूल कयो। ॻाल्हायो छा खे क़बूल कयो? खीर खे क़बूल कयो। जिब्रील चयो या रसूल अल्लाह तव्हां फितरत के कबूल कयो आ। खीर रब जी नेमत आ। खीर अल्लाह जो एहसान आ।
खीर जिस्म जी तवानाई वधाए तो, खीर रब जी रहमता, शराब ते अल्लाह जी लानता, शराब पीण वारे ते लानता, शराब ठाहिण वारे ते लानता, शराब प्यारण वारे ते लानता, शराब निपूड़न वारे ते लानता, शराब जो सौदागर बणजे उन्हें ते अल्लाह जी लानता। ये सब गुनाह में बराबर शरीक आहिन। साईं फरमाइन था जेको शराब थो पिए उन्हें जो ईमान इए निकरी विंदो आ जे मानू बदन ता कमीज लाए छड़े। पुट हेरे ध्यान कयो, कमीज मानू लाईंदो आ त बदन उगाड़ो थी पवंदो आ, कमीज जुदा थी विंदी आ। साईं फरमाइन था जेको शराब तो पिए न उन जो ईमान निकरी तो यो बेईमान बणजी तो। इने नशे जी हालत में अगर मरी वियो त बेईमान थी मरी। हिकड़ो फुड़ो शराब जो, हिकड़ो फुड़ो समझो दा फुड़ो कतरो टेपो, हिकड़ो टेपो शराब जो बात में विजे 70,000 मलाइक उन्हें ते लानत था विजन, लानत ऐं फटकार था विजन। 40 ॾींहंनि ताईं उन जी दुआ क़बूल न पवंदी आ जेको शराब पीअंदो आ। मुझी गुजारिश आहे उन्हनि खे जेके शराब ठाहिनि था खपाइनि था, खुदा जे वास्ते मुसलमाननि खे लानत में मुब्तला न कयो, यो कारोबार बंद कयो। ये मट भञो शराब जा, या हराम जी कमाई आ, लानत वारी कमाई आ। मुजादा पाण भी गुनहगार थियो था, ॿियनि खे भी गुनहगार बणायो था। या कमाई तव्हां जे लाइ हिकिड़ो रुपयो भी तव्हां जे मथां हराम आ, तव्हां जे बचनि जे लाइ हराम। जेके शराब पीअण वारा आहिनि उहे तौबह ताइब थियनि। जे छॾे नथा सघो फोटा खणी चो इलाची, ही फ़कीर तव्हांखे पढ़ी ॾींदो इंशाअल्लाह ताला, वरी तव्हांखे बूइ बि न वणे। बुरी आदत आ, गंदो फेल आ। मुझा दोस्तों शराब का बचो, गुनाहन का बचो। साईं फरमाइन था मेरा जवारी रात शराब के ठुकराए छड़ियो, खीर के कबूल कयो। ओ मुस्तफा करीम जी पसंद उम्मती के भी पसंद इंदी। हां ओ खीर पियो तो फायदो थियो, लस्सी पियो भला हरू भरू न था मुड़ो खणी चाहे आए तो चाहे कोसो पानी फायदो उन्हें में भी कोने, पर मानन के या हेर पजी वया पो वो हलाल का है ना, आदत उन्हें जी न बनायो। बाकी जे करे हरू भरू शराब जो शौक दो तो चाहे पियो या बोतल पियो या सही मुंजा पंजो रूह अफ़ज़ा जो शरबत पियो, खीर पियो, लस्सी पियो, शराब के हथ न लायो। जे मदीने वारे साईं जा आशिक आयो, जे मुझे नबी जा गुलाम आयो त जो अहद कयो त शराब के हथ न लायो। मथे मथे हथ करो। हां अल्लाह साईं असा सबनी के तौफीक दींदो जो पंजे नबी जा सच्चा गुलाम मदीने वारे साईं जा फरमा बरदार थी रहंदा। हां वरी मथों रात अचे वती पिरिय के परचाइण वारी। साईं फरमाइन था रजब शहरुल्लाह, शाबान शहरी, रमजान शहरु उम्मती। रजब अल्लाह जो महीनो आ, शाबान मोहम्मद जो महीनो आ, ऐं रमजान मुंहिंजी उम्मत जो महीनो आ। समझो था? साईं फरमाइन था जेको रजब जे महीने जा 7 रोजा रखे अल्लाह ताला उन्हें जे लाइ जहन्नम जा 7 दरवाजा बंद करे। जेको रजब जे महीने जा 8 रोजा रखे रब उन्हें जे लाइ जन्नत जा 8 दरवाजा खोले। हबीबन करीमन फरमायो त रजब का पो महीनो अचे तो शाबान, इन शाबान में हिकड़ी रात इंदी आ जेका पूरे साल जे तकदीरुन जी लिख पढ़ उन्हें 15 शाबान जे रात में थींदी।
कंहिंखे पुट ॼमंदो, कंहिंखे धीउ ॼमंदी, कंहिंजो एक्सीडेंट थींदो, को बीमार थींदो, को चङो भलो थींदो, कंहिंजी शादी थींदी, कंहिंखे पुट ॼमंदो, कंहिंखे ख़ुशी मिलंदी, कंहिंखे ग़मी मिलंदी, कंहिंखे हेल साल हज नसीब थींदो, कंहिंखे हेल साल मदीने वारे जो दीदार नसीब। यो फैसलो लिखबो आहे 15 शबान जी रात में। साईं फरमाइन था इया रात सुम्हो न जागो, अल्लाह जी इबादत कयो त तांजी तकदीर सुठी लिखजे। पो रात घर में भी गुजरी वेंदी, पर जे इया रात अल्लाह वारन सां गॾु गुजरे, इबादत में गुजरे, रब जी बंदगी में गुजरे त केडी न भलाई आ। पो तवां के दावत अर्ज रखां तो 15 शबान जी रात दरगाह दिलबर आबाद मोरे। केड़ो मोरो परिया, हिकड़ी विख सखरा परियो, बी विख मोरो। इश्क हुजे मोहब्बत हुजे त हे मोरो बीठो। हां हितों फकीर गाडियूं भी कंदा आहिनि, तवां सभिनी के मुंहिंजी दिल सां दावत आ। हिकड़ी रात त फकीरन सां गॾु गुजारियो, हिकड़ी रात फकीरन जे हवाले कयो, इंशाअल्लाह जिंदगी भर तवां खां न विसरंदी। समझो था, सलातो तस्बीह जमात सां थींदी, ऐं इन रात में जेके नवाफिल अदा कया कबा आहिनि उहे अदा कया वेंदा। उन खां पोइ इन रात जे अंदर इज्तिमाई दुआ थींदी। सब मर्द औरतूं, अल्लाह जा सालिह बाना, आलिम, ज़ाहिद, सूफी, नेकोकार, दुर्वेश, हज़ारे बाना गॾु थींदा, उन्हनि सां गॾिजी दुआ घुरंदासीं। अल्लाह कंदो असां जूं बि मदियूं मेटिजी वेंदियूं, तकदीर सुठी लिखजी वेंदी। इहा तव्हां सभिनी खे दिल सां दावत ॾेयूं थो वञा। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे जो ॾाढी ख़ुशी थी आहे जो हिन मदरसे मां 3 क़ुरान जा हाफ़िज़ निकिता। तव्हांखे बि का ख़ुशी थी या न थी? वेरान जाइ ते फ़कीरानो झूपड़ो वॾे वेठा आहियूं ते क़ुरान जी तालीम पई थिए, तव्हांखे ख़ुशी कोन थी थिए? पाड़ी वारनि खे हाणे मदरसो अॻियों ठहे थो, इंशाअल्लाह शव्वाल जे महीने में ते आलिम भी रखबो, हाफिज भी हूंदो, मुकम्मिल बाकायदे सां दीन जी तदरीस थींदी। तव्हां भी पंहिंजे बच्चन खे छॾींदो? हां हिकड़ो बचड़ो मुंहिंजे हवाले कयो, हिकड़ो पुटड़ो मूंखे ॾियो त मां उहो बच्चो तव्हां खे क़ुरान जो हाफिज, दीन जो आलिम करे वरी तव्हांजे हथ में मोटाए ॾींदो। स्कूल भी पढ़ायो था न पुटन के, फीयूं भी भरियो था, ड्रेस भी वठी था ॾियो, कोर्स भी वठी था ॾियो, किताब वठी था ॾियो, उन्हनि जा अंगल भी खणो था। तव्हां खे ख़र्च को भी कोन करणो पवंदो, मानी भी मदरसो खाराईंदुसि। नंगर पानी हंध बिस्तरो मदरसे में मिलंदो, मुफ्त में आलिम थी हाफिज थी तव्हांजो बच्चो तव्हां खे मिले त सौदो सस्तो आहे या